ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। राणीपुर में ॻोठ साईंदाद सियाल में बासरनि पारां फ़ौजी जवान ते तशद्दुद करे वियो आहे, जंहिंजी वीडियो वायरल थी आहे। अहमदपुर जे ॻोठ साईंदाद सियाल में बासरनि पंहिंजे बंगले ते अदालत लॻाए छॾी। बासरनि फ़ौजी जवान सुल्तान सियाल खे वहशियाणो तशद्दुद जो निशानो बणायो, मौतमार धमकियूं ॾिनियूं। मुंहिंजे भाउ सुल्तान खे बासरनि वहशियाणो तशद्दुद जो निशानो बणाए आवाज़ उथारण ते ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं बि ॾिनियूं। शाहनवाज़ सियाल जो इहो मौक़िफ़ आहे। अहम ख़बर खां वाक़िआ आगाह करे रहिया आहियूं। राणीपुर मां ॻोठ साईंदाद सियाल में बासरनि पारां फ़ौजी जवान ते तशद्दुद वारी वीडियो वायरल थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। राणीपुर वेझो ॻोठ साईंदाद सियाल में बासरनि पारां फ़ौजी जवान ते तशद्दुद जी वीडियो वायरल थी आहे। अहमदपुर जे ॻोठ साईंदाद सियाल में बासरनि पंहिंजे बंगले ते अदालत लॻाए छॾी। बासरनि फ़ौजी जवान सुल्तान सियाल खे वहशियाणो तशद्दुद जो निशानो बणायो। तफ़सील मालूम कंदासीं। राणीपुर मां आवाज़ जे रिपोर्टर अकबर शाह खां। जी अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हद आहे जिथे ॻोठ साईंदाद सियाल में फ़ौजी जवान जेको हाज़िर सर्विस फ़ौजी जवान कश्मीर में ड्यूटी ॾींदड़ हुयो, पंहिंजे ॻोठ में उन वक़्तु बासर माण्हुनि पैसर घुरण जे मामले तां सख़्तु तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। उन जूं हथ पेर ॿधी उन ते तशद्दुद सख़्तु कयो वियो आहे। उनजे भाउ शाहनवाज़ सियाल असांखे ॿुधायो त 15 ॾींहं अॻु जेको आहे हिन खे बासर माण्हू ज़बरदस्ती खणी पंहिंजे उताक ते सख़्तु तशद्दुद बैदि ज़ख़्मी हालत में उनखे थाणे अॻियां फिटो करे पुलिस खे ॻरी रिश्वत ॾेई उन ते चोरीअ जो केस दाख़िल कराए ऐं जेल माणे वियो आहे। ऐं असांखे धमकियूं ॾिनियूं वयूं त अगरि ही तव्हां आवाज़ ॿाहिरि कढियो त तव्हां बि हिन जा ॻरा नतीजा तव्हां भोगींदव। हिन उहो अॼु वीडियो अॼु साफ़ हिन खे ॾिनो आहे ऐं उहो सोशल मीडिया ते पिणु वायरल थी वियो आहे। ऐं जंहिंमें हिन मुतालबो कयो आहे त फ़ौजी नौजवान ते थियल तशद्दुद जो अज़ालो करे ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। जी ठीकु आहे अकबर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।